दोस्तो हींअर असीं रनीकोट में मौजूदु आहियूं। असांजा दोस्त हिते असां सां गॾु आहिनि। मुर्शिद महमूद ख़ान आहे, आबिद लाशारी आहे, अहमद सिंधी आहे ऐं यूनुस लाशारी आहे। अॼु असां रनीकोट जे टूर ते हिते आया हुआसीं ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो। मां त पंहिंजे हिसाब सां चई सघां थो, ॿिया दोस्त पंहिंजो पंहिंजो व्यूज़ पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में ॾींदा। जी महमूद ख़ान, तव्हां छा चवंदो अॼोके हिन सही सफ़र जे सिंध बारे जा में? तारीख़ी माॻ आहिनि ऐं हिते जेको आहे सो अची करे घुमी ॾाढो मज़ो आयो आहे, तमामु बहितरु। जी आबिद। फस्ट टाइम अचणु थियो हिते रनिंग कोट। काफ़ी टाइम खां माना मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन माग बाबति ॿुधंदा आयासीं ऐं ॾाढो ख़ूबसूरत माग आहे। पर अनफॉर्चुनेटली माना सिंध गवर्नमेंट अञा हिनखे एतिरी पज़ीराई या तरक़ी न ॾियारे सघिया ऐं मुंहिंजे ख़्याल में अञा वधीक हिन ते थोरो एफर्ट वठिजे, जीअं चीन पंहिंजी दीवार ते कमु कयो आहे। जी अमन, तव्हां छा चवंदोसि? ऐं मुंहिंजो बचपन जो शौक़ु हो ही दीवारे ॾिसां सां रनीकोट। मूंखे ॾाढो शौक़ु हो घुमण सां। असांखे फ़ख़्रु आहे त असांजे सिंध में बि अहिड़ा सुठा क़िला आहिनि ऐं इन्हनि जी जेके बि शयूं भॻल टुटल आहिनि उन्हनि खे सरकार खे घुरिजे उनजी मरमत कनि, अञा बि इनखे सुठी तरह सुठी सतह सां आणनि। जी यूनुस। बिल्कुलु ही फस्ट टाइम जेको आहे सो असांजो अचणु थियो आहे रनिंग कोट ऐं हीअ सिंध जो हिकिड़ो तारीख़ी जेको आहे सो कोट आहे ऐं बदकिस्मती तां हिते सहूलियतुनि जी अणहूंद बिल्कुलु आहे, पर मुंहिंजे ख़्याल में सयाहनि खे हिते अचणु खपे ऐं इन जी तारीख़ जेको आहे सो उन बाबति पढ़णु बि घुरिजे थी। कॾहिं खां शुरू थियो, यानी हज़ारें साल जेको आहे सो पुराणो क़िलो आहे।